एतबार करे दिलड़ी कयो तो सा पिरी प्यार वो एतबार करे दिलड़ी कयो तो सा पिरी प्यार वो दगाबाज आही यार न्याज मोहम्मद समय जो जवेला इनके सर जो सिलेक्शन मास्टर ओस्मान अली सुमरो ऐं जान मामन समूह भाई कंपनी में साम्हूं वेठा आहिनि उसा नरेश भाई रिकॉर्डिंग पियो करे बेहद शुक्रगुज़ार थोरा आहियूं। एतबार कयो दिलड़ी उन माण्हू दगाऊं कयूं